नाज़िन सॼी दुनिया में अॼु औरतुनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। जॾहिं त सिंध समेत सॼे मुल्क में मुख़्तलिफ़ तक़रीबूं थी रहियूं आहिनि। हैदराबाद में औरतुनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते वुमेन एक्शन फोरम पारां औरत आज़ादी मार्च कढी वई। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ वीडियो लिंक ते मौजूदु आहे असांजो रिपोर्टर साकिब कुबर। जी मां खे ॿुधाईंदो त 8 मार्च औरतुनि जो आलमी ॾींहं जे हवाले सां हैदराबाद में भी वुमेन एक्शन फोरम पारां शहबाज बिल्डिंग खां हैदराबाद प्रेस क्लब ताईं औरत मार्च जेका रैली कढी वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ तबक़नि सां तालुक़ रखंदड़ औरतुनि जेके आहिनि वॾे तादाद में जेको शिरकत कई। इन खां अलावा मां तव्हांखे ॿुधाईंदो त हिन प्रेस क्लब ते जेको आहे उहा त स्टेज तयारु कई वई, जिते जेको औरत मार्च रैली पहुती, जिते औरतूं जेके आहिनि पंहिंजे हक़नि जे लाइ जेको मुख़्तलिफ़ तक़रीरूं कयूं आहिनि। ऐं उनजो इहो चवणु आहे, औरतुनि जो चवणु आहे त असांखे बि जेको आहे मर्दनि जे बराबरि जेको आहे उहे हक़ ॾिना वञनि त जीअं असां बि जेको मुआशिरे में पंहिंजो नालो कमाए सघूं। इन खां अलावा मां तव्हांखे ॿुधाईंदो त हिन औरत आज़ादी मार्च में जेको आहे औरतूं जेके आहिनि उहे माना मुख़्तलिफ़ शहरनि खां जेके आहिनि उहे हिते पहुची करे उन्हनि शिरकत कई आहे। उनजो चवणु आहे त अॼु असां औरतुनि जो आलमी ॾींहुं आहे ऐं असां औरतुनि जे आलमी ॾींहं ते पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि करे रहिया आहियूं। ऐं हिन हुकूमत खां इहो ई मुतालबो कयो आहे त औरतुनि जा जेके जाइज़ मसइला आहिनि, जेके हुकूक आहिनि अञा ताईं औरतुनि खे न मिली सघिया आहिनि, उहे औरतुनि खे हुकूक पिंजाराए वञनि। ऐं जो चवणु आहे त औरतुनि सां जेके तशदुद ऐं जेको ज़ुल्म थिए पियो उनखे जेको फौरी तौर ते जेको आहे उहो रोकियो वञे। हिन जो चवणु आहे त जेके असेंबलियुनि जे अंदरि जेके बिल त पास ज़रूरु कया था वञनि औरतुनि जे तहफ़ुज़ जे हवाले सां, पर उन ते अमल दरामद न पियो थिए। हिननि इहो बि मुतालबो कयो त उन्हनि ते फौरी तौर ते अमल दरामद कराए वञे त जीअं औरतुनि खे तहफ़ुज़ मिली सघे।